टे जायूं आहिनि इंसान जे रहण जो। ये खणी चइजे त वॾे मां वॾा उन जा टे आलम आहिनि, वॾे मां वॾियूं रहण जूं टे जायूं आहिनि। हिकिड़ी जगह अथसि आलम दुनिया, ऐं ॿ जायूं अथसि आलम आख़िरत में। आख़िरत में ॿ जायूं, उन्हनि मां हिकिड़ी जन्नत ॿी जहन्नम। हिकु आलम दुनिया, ॿियो आलम जन्नत, ॿियो आलम जहन्नम। जन्नत अहिड़ी रहाइश आहे, अहिड़ी जगह आहे जिथे इंसान जे तबीयत जे ख़िलाफ़ हिकु शइ बि न हूंदी। सभु उहा शइ जेका इंसान खे पसंदि अचे। जन्नत वारी रहाइश इहा आहे। हिकिड़ी बि अहिड़ी शइ जन्नत में जन्नती जे लाइ न आहे जेका उनजे तबीयत जे ख़िलाफ़ हुजे, जेका उनखे न वणे, गिरां गुज़रे, ॾुखी गुज़रे, हिकु बि न आहे। ॿी आहे जहन्नम। जहन्नम में रहंदड़ जे लाइ जहन्नम में हिकु बि अहिड़ी शइ न आहे जेका उन जहन्नमी खे पसंदि अचे ऐं उनजे तबीयत खे वणे। सब कुछ उहो ई हूंदुसि जेको उनखे तकलीफ़ दा हूंदो, तकलीफ़ ॾींदड़। यानी जहन्नम नालो आहे पूरी तबीयत जे ख़िलाफ़ न वणंदड़ शइ। जन्नत नालो आहे तबीयत जे मुआफ़िक़ हर शइ। दुनिया जी जान में अल्लाह साईं ॿई शयूं रखियूं आहिनि। हिकिड़ी उहे जेके तबीयत खे वणंदियूं, हिकिड़ी उहे शयूं जेके तबीयत खे न वणंदियूं। अल्लाह उन में दुख बि रखिया आहिनि, दुनिया में सुख बि रखिया अथई। आराम बि रखियो अथई, तकलीफ़ बि रखी अथई दुनिया जी जान में। तबीयत जे मुआफ़िक़ बि खोड़ शयूं हूंदियूं, खोड़ शयूं जेके तबीयत जे मुआफ़िक़ न हूंदियूं, न वणंदियूं। इहो अल्लाह साईं दुनिया जे जहान में ईअं रखियो आहे। हाणे इहो इंसान दुनिया जे अंदरि ईअं ज़िंदगी गुज़ारे जेका वणेसि तबीयत खे त उहो करे, जेका न वणेसि त उहो न करे। अल्लाह साईं चयो जेकॾहिं तोखे इंसान मां एतिरो आज़ादु छॾींदुमि न, जेको वणई त उहो कर, जेको न वणई त उहो न कर, जेको तुंहिंजे तबीयत जे मुआफ़िक़ हुजे त तूं कर, न वणई त पोइ न कर। त पोइ इंसान तूं इंसान ई न रहंदे, तूं त दरिंदो बणिजी वेंदे, तूं त जानवर बणिजी वेंदे। तंहिं करे जॾहिं दुनिया जे जहान में ॿई शयूं अची वियूं, अल्लाह चयो हाणे इंसान तोखे छा करिणो आहे उहो ॿुधाए। अल्लाह फरमाए इंसान हाणे तोखे इहो करिणो आहे जेको तोखे वणे उहो कर, ईअं न कजांइ। हाणे तोखे इहो करिणो आहे, मां अल्लाह क़ुरान बि मोकिलियो मां, मुस्तफ़ा करीम बि मोकिलियो मां। जेको क़ुरान चवई मुस्तफ़ा जी ज़िंदगी तोखे जेका मिले पोइ तूं उहो कर, तुंहिंजी कामयाबी इन में आहे। इनमें न त जेको तोखे वणे तो उहो कर दुनिया जान में। दुनिया में जान में मां अल्लाह जी ॿई शयूं रखियूं आहिनि,
खोड़ शयूं अहिड़ियूं जेको तोखे वणे थियूं, खोड़ उहे शयूं जेके तुंहिंजे तबीअत जे ख़िलाफ़ हूंदियूं, न वणे थियूं। दुनिया जो जान अहिड़ो आहे। ईअं दुनिया जो जान थियणो ई न आहे त हर शइ तुंहिंजी ज़िंदगी जी उहा हुजे जेका तोखे वणे। अब तो असांजी ज़िंदगी ईअं थी गुज़रे, सम्झो ॻाल्हि खे। असां चवंदा जेको असांखे तबीयत खे वणे असां उहो कयूं, जेको असांखे पसंदि अचे असां उहो कयूं। वो अल्लाह जा बाना, वो तो जन्नत में थींदो। हिकु दुनिया जो जान जन्नत जा, उते जन्नत में आहे। जेको तूं तोखे वणे उहो ई थींदो। कुरान में आहे। इंसान इन करे ज़लील थिए थो, वो तो चए मां पंहिंजे दुनिया खे जन्नत बणाया। अरे दुनिया तुंहिंजी जन्नत थींदी छा? बस ही मुझे पसंद हो जे ही करणो आहे, भले गुनाह हुआ ही करणो आहे। ही माल मुझे वणे थो, भले हराम आहे इहो हुजे। ही मुझे कम करणो आहे, इन में भले ॿिए खे तकलीफ़ थी अचे भले अचे। ही कम मुझे वणे थो, पोइ ॿिए सां ज़ुल्म थिए त भले थिए। इंसान तूं पंहिंजी अकल के दुरुस्त रख। ही दुनिया तुझी जन्नत न बनबी। जो तू चाहे वो कंदो वते। हाँ हाँ हाँ, ही दुनिया तुझे लाइ जन्नत ये थींदी जो तू काफिर बणजी वञ। काफिर बणजी वञ, वो हुन आखिरत वारी जन्नत वो न मिलंदी। पोइ हिते दुनिया तुझी जन्नत ही वेंदी। समझण जी ॻाल्हि आहे, समझो। असां जेके गुनाह कयूं था हिन करे जो असां चवंदा त दुनिया असांजी जन्नत बणिजे। उहो कीअं? छो त जन्नत नालो आहे जेका शइ दिलि में घुरे उहा थी पए, इहा जन्नत आहे। ऐं जन्नत में इहे थींदो। वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन। यह है जन्नत। जन्नत छा की चइबो? अल्लाह फरमायो जन्नत उहा थव वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम, जेको तहांजी दिल में ख्याल अचे मां अल्लाह उहो पूरो कंदो मां। जेकर ही शइ अज खां ख्याल तो चई मिली वई, अज कर ही शइ हुई ख्याल तो चई मिली वई। अल्लाह फरमायो जन्नत नालो थव जेका मर्जी थी पूरी थी वई। इस ताईं जो अल्लाह पान पुछंदो जन्नत का शइ घुरो त ॾियां। जन्नती चवंदा असांजा रब सभु कुझु मौजूद आहे। कहिड़ी शइ आहे जेका जन्नत में न आहे? अल्लाह सभु कुझु मौजूद आहे, छा घुरूं? अल्लाह वरी ॿियो दफ़ो चवंदो अत के अल्लाह जने पुछंदे पुछंदे वरी शहीदन का पुछंदो। ये मां तव्हांखे हिन करे ॿुधायां थो त जन्नत छा के चइबो आहे। तूं असां चऊं था त दुनिया जन्नत थी। याद रखो दुनिया जन्नत न बनबी थव। हाँ दुनिया जन्नत तॾहिं बणबाओ जॾहिं काफ़िर बणजी वञो। पोइ जीअं वणी अची कर जन्नत नालो नहीं जो जेका चए तोखे वणे उहा मिली वञे। तॾहिं त अल्लाह जे नबी फरमायो अद्दुनिया सिजनुल लिल मुमिनी व जन्नतुल लिल काफिर।
औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमायो ही दुनिया मोमिन जे लाए जन्नत नाए, ही दुनिया मोमिन जे लाए ईअं आहे कैदी जे लाए कैद खानो। अब कैदी जॾहिं जेल में हूंदा आहिनि उनजी मर्ज़ी हलंदी आहे ॻाल्हायो, जीअं कैदियुनि खे वणे ईअं कनि, ईअं आहे पोइ कैदी छा जो, इहो त आज़ादु आहे। अल्लाह फरमायो मोमिन जे लाए ही दुनिया जो जहान जन्नत नाहे, अद्दुनिया सिजनुल लिल मोमिन। ही दुनिया मोमिन जे लाए ईअं थव, मुझे साईं फरमायो जीअं कैदी जे लाए कैद खानो, कैदी जे लाए कैद खाने में उन जी पंहिंजी मर्ज़ी न हलंदी आहे, मोमिन जी दुनिया जे अंदर पंहिंजी मर्ज़ी न हलंदी आहे, मर्ज़ी अल्लाह जी हलंदी आहे, अल्लाह जे हबीब जी हलंदी आहे। जी तशरीह समझदा लो मता करे करे ईअं बि थिए मता करे अहिड़ी ॿी ॻाल्हि न बि ॿुधी हुजे, ये जो लफ्ज़ पढ़ी वेंदा आहियूं माना त करे वेंदा आहियूं, पर हुज़ूर जे कलाम में गौर भी कर ना, अंदर गौर भी कर, वो तो लगाए। फरमायो हाँ वकी ये जरूर कि वह जन्नतुल लिल काफिर। फरमायो हाँ ही दुनिया जो जहान काफिर जे लाए जन्नत। छा मकसद? मगर काफिर के दुनिया में हुरू मिलती, काफिर को सोने जा चांदी जा बंगला मिलता दुनिया में, न न न ये नहीं तब। वह जन्नतुल लिल काफिर, जन्नत उहा हूंदी आहे जंहिंमें रहंदड़ जी मर्ज़ी, रहंदड़ जेको चाहे मिली वञे, जेको घुरे मिली वञे, पंहिंजी मर्ज़ी जी ज़िंदगी गुज़ारींदड़ चओ इहो जन्नती जो नालो। अल्लाह फरमायो व जन्नतुल लिल काफिर, काफिर दुनिया के अंदर इं गुजारींदो आ जंहिंमें उन जी पंहिंजी मर्ज़ी हलंदी आ, वो अल्लाह जी मर्ज़ी ते न हलंदो आ, वो अल्लाह जे नबी जे मर्ज़ी ते न हलंदो आ। तू चाहे कि दुनिया जो जान मुझे लाइ जन्नत बणिजे तो पोइ काफ़िर बणिजे, तुझे वणे थी तो तोखे त पंहिंजी मर्ज़ी ते हलणो न। मां तोखे चऊं था रहण जी जायूं ई टे आहिनि, हिकु आहे जन्नत, उते त रुगो उहा शइ जेका इंसान जे तबीअत जे ख़िलाफ़ न वणंदड़ अज़ाब अज़ाब, ॿी आहे जन्नत जेको इंसान जे मर्ज़ी जो नालो आहे, बसि छड़ो दिलि में ख़्यालु आणे पंहिंजी मर्ज़ी आणे थी पएसि। टियों आहे दुनिया जो जहान, इन में त कहिड़ी शयूं थियूं जेके वणंदियूं, कहिड़ी शयूं जेके न वणंदियूं। हाणे असां छा कयूं, जेके वणनि दिलि खे उहे कयूं। तॾहिं त अल्लाह जे नबी फरमायो दुनिया जे जहान खे समझो। मुंहिंजे साईं फरमायो दुनिया जे जहान में तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखे दुनिया जे जहान में कुझु उहे शयूं ईंदियूं जेके वणंदियूं, कुझु उहे शयूं जेके तव्हांखे न वणंदियूं। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, मुंहिंजे साईं फरमो ला यकूनुल मुमिनो ला यकूनु अहदुकुम ला यकूनुल मुमिनु अहदुकुम हत्ता यकून हवाओ तबअन लिमा जिअतु बिही औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण फरमो हाणे तव्हांखे ईअं करिणो आहे, पंहिंजी मर्ज़ी के मां नबी जी मर्ज़ी ते कुर्बान कयो, मोमिन बणिजी वेंदो। पंहिंजी पसंदि के मुंहिंजी पसंदि कुर्बान। हाणे तव्हां दुनिया में ईअं रहो, कीअं? एक शादी में तुझी पसंद, एक नबी जी पसंद, एक कारोबार में तुझी पसंद। ॾाढो कारोबार हली पवंदो जेकॾहिं मां
हर गिराक से 50 कूड़ गलाया तुमके सेटिस्फाई मुतमैन करे वेंदो माल ॾाढो भलो हलंदो जेके सच तो ॿुधायांसि इहो हिकिड़ो ई मुतमैन न थींदो हले वेंदो चवंदा न चवंदा मौलवी साहब जेकर मां सच ॻाल्हायां त मुंहिंजे दुकान ते कोई चढ़ी बि नहीं अरे बब ही शइ कहिड़ी तूं मिलाए करे मिलावट करे रखी थी चलो सूफ़ तो रखें भी दागी हेठ लिकाए मथों तू साफ करे एठो दागी टमाटर घणी आई सत टमाटर जी चार का मार पिथल के भी हेठों विझी पर जो गिराक ईंदो तो हेरे हेरे माने ॾिजांइ असांजो मुसलमान थो खपाईंदड़ दुकानदार ये सूफ़ आहे न हेठो सॼो ख़राबु आहे हीअ खणी ओ हीअ मुंहिंजे हथ ॾे ॾिसो हीअ खणी हीअ तराज़ी में रखो ओ हीअ हेठो तरे वारो पासो इहो न ॾिसे जेको गिराक वरी जी थेली में विझंदो बि ईअं खणी ईअं मतां ई थोरो मथे थी पवंदो हेठों हुनखे नज़र पइजी वेंदी त फिटी कंदो तंहिं करे वञी जॾहिं घर वञी संभारे तो उन में भलो केतिरा आहिनि ख़राब केतिरा आहिनि मोमिन ये तो तू असांजी पसंदि आहे न अब कर न वणे थो त मुंहिंजो कारोबार तॾहिं हलंदो न मां ईअं कयां मुझा इमामुल अंबिया रस्ते मां गुज़र कंदे कंदे ॾिठो ते हिकु शख्स आहे अनाज के खपाए रहियो आहे मुझा इमामुल अंबिया उन्हीं के समझण जे लाइ उन्हीं के परखण जे लाइ मुझे साईं हथ मुबारक उन्हीं अन जे अंदर विधो जॾहिं विधो अंदर लप खणी करे ॿाहिरि कयूं ॾिठो त अंदरियों ख़राब आहे पर मथां सुठो लॻो पियो आहे मुझे साईं फरमो ही छा कयो थी साईं ये ऐब वारी शइ खे लिकायम वरना गिराक मुतमैन न थींदो मुझे इमामुल अंबिया फरमायो ॿुधी छॾ ओ वापारी ॿुधी छॾ मुझे साईं फरमायो उन्हीं शख्स के मां नबी जो ऐलान ॿुध मन गश फलैस मिन्ना मन गश फलैस मिन्ना मुझे साईं फरमायो जे अहिड़े क़िस्म जी ड्रोह कई जे अहिड़े क़िस्म जो धोखो ॾिनो मां नबी चवां तो इहो शख्स मुंहिंजो न आहे इहो शैतान जो तो बणिजी सघे थो पर मां मोहम्मद करीम जो न आहे मर्जी हाँ आईनो खणी मोहतरी सो वाह वाह मुछा भी कूड़े छॾिया दाढ़ी भी कूड़े छॾिया ये भिरवा भी वाह वाह ॾाढो पसंदि आहे मूंखे ॾाढो वणे भिरवा भी ख़तमु ॾिठा अथव माण्हू अहिड़ा मुछा भी ख़तमु दाढ़ी भी ख़तमु भिरवा भी ख़तमु ईअं सम्झो गोगड़ो जो गोगड़ो हुनखे पाण वणे थो भले तव्हां सभु चओ था अरे भेण इहो तूं गोगड़ो थो नज़र अचे मां फर्स्ट क्लास सुहिणो थो नमाज पढ़े तो पेट छट पातल तस वने तो रुकू में सजदे में गुई जो सजो नक्शो बाहर तस नमाज सजी मकरू तो उनके वणे तो वेस तो केतरो भी समझाए उनके वणे तो केतरो जे बंद तो उठाए बाबा ये रुकू में वने तो सजदे में वने तो तुजो ओगड़ जो नक्शो सजो बाहर साहब बाबी गिरेड जा साहब तो ठहे कौन तू मुसलमान ईसान वाली टाई खणी ते पाते थी एक कुत्ते के गट पवंदो आहे ईसाई की गिची में गट पर मुसलमान क्या ले छाजे लाया को खबर ना ये ईसाई भी कोने कुत्तो भी कोने ये तो मुसलमान है पर ही पाण के जे तो मुखे वणे तो मुसलमानों याद रखो मुझे साईं वरमो एस तई मोमिन न बनबाओ एस तई कामयाब न थींदा जेस तई के पंजन पसंदन के छड़े करे मां नबी जी पसंद ते हलो दुनिया जो जहान ही अल्लाह एड़ो बनायो थव जेके शयों तहां जे सामो एक एड़ियों ईंदियूं जेके तहां जो पसंद होंदियूं पर अल्लाह जो पसंद न होंदियूं तहां जो तो पसंद होंदियूं पर नबी जो पसंद न होंदियूं खोड़ उहे शयूं होंदव जेकी तहां के पसंद न ईंदियूं पर अल्लाह के पसंद ईंदियूं जो अल्लाह कुरान में फरमायो असा अन तुहिब्बू शैअन व हुवा कुरहुल लकुम वरी अल्लाह फरमायो व असा अन
तकरहू शैअन वहुव खैरुल लकुम। केॾो क़ुरान चिट्टो ॻाल्हायो, थोड़ो समझी वठो। ॿियो मुल्क से बयान ते मां मथां घणो बयान न करे सघां, थोरो ॻाल्हि सम्झो। केॾो अल्लाह जो क़ुरान चिट्टो चई छॾी, चिट्टो। ऐं मुंहिंजा बानो मां तव्हांजो बणाईंदड़ा, तंहिं करे मां अल्लाह तव्हांखे सभु कुझु सम्झायां थो। तव्हांखे बणायुमि मां, तव्हांजे नक खे मां बणायुमि, तव्हांजे चेहरे खे मां बणायुमि, तव्हांजे उज़वे जे ज़रे ज़रे खे मां बणायुमि, तव्हांजे ख़्यालात खे मां बणायुमि, तव्हांजे दिमाग़ खे मां बणायुमि, तव्हांजी दिलि खे मां बणायुमि। हाणे दुनिया में मोकिलियोमांव। मां अल्लाह चवां थो खोड़ उहे शयूं ईंदव जेके तव्हांखे पसंदि न ईंदियूं, खोड़ उहे शयूं ईंदव जेके तव्हांखे ॾाढियूं पसंदि हूंदियूं। पर मां अल्लाह चवां थो असा तुहिब्बू शैअन वहुव कुरहुल लकुम। खोड़ उहे शयूं जेके तव्हांखे पसंदि अचनि पर तव्हांजे लाइ भलियूं न हुजनि। व असा अन तकरहू शैअन वहुव खैरुल लकुम। खोड़ उहे शयूं जेके तव्हांखे पसंदि न थियूं अचनि पर मां अल्लाह चवां थो उन्हनि में तव्हांजी भलाई हूंदव। भलाई हूंदव, तव्हांखे न वणंदी, उन्हनि में तव्हांजी भलाई हूंदव। तॾहिं त अल्लाह फरमायो मतां शैतान जे धोखे में अचो, वरी तव्हांखे चमक समक करे गुनाह जा कम तव्हांखे अहिड़ा साम्हूं आणींदो, वाह तव्हांखे वणी वेंदो, पसंदि। अहिड़ो शैतान तव्हांखे धोखे में आणे तव्हांखे सिंगारे पेश कंदो। चवंदा न कंहिं शइ खे जो खपाइणी हुजे हुनखे चमक समक करे पोइ मार्केट में खणी अचो त कुझु न कुझु खपंदी न, पोइ वेठो हुनजी तारीफ़ कंदुसि। गॾ हो न कंहिं माण्हू जो चंडो फथवा गॾा खां वियो के दलाल ॾे चई खपाए त छा मिंट में जी बि खपंदो चई हा। अची पीढ़ी में बीठो, अची वेठो, चवण लॻो अहिड़ो गॾु आयो अथव पीढ़ी में, अहिड़ो आयो अथव जो जेॾो वज़न रखोसि खणी वञे घबराए बिना, खाराइण में करे ॾियोसि त ठीकु आहे, न ॾियोसि बि ख़ैर आहे। हेॾो बार खणंदड़, अहिड़े नसल जो, ओ फलाणे मुल्क खां आयल न तव्हांजे पीढ़ी में अची वियो, एॾो चमक समक कई, एॾी चमक समक कई त मालिक हुनखे चवणु लॻो यार एॾो भलो आहे त पोइ मूंखे वापसि कर, मां खपायां नथो। चंडा तो वरी गॾ जी तोखे ख़बर मां तारीफ़ न कयां त खपंदो की। शैतान बि तो असांखे गॾ चमक समक में आणे करे असांखे सम्झाए थो गुनाह खे मेकअप शेकअप कराए। शादी में ॾींदा धोखो, वरी से शहरनि में वरी से अलाए छा अलाए ब्यूटी पार्लर अलाए कहिड़ो लफ़्ज़ चवंदा त वेठा औरत खे बाट साट कंदा, वरी मेकअप सेकअप इहो सभु। वरी छोरो हूंदो वेठो उहो मेकअप सेकअप कंदो। अरे मेकअप जी माना धोखो, इस्लाम तो सम्झाएगा तो हज़ारे रुपया ख़र्च थींदा छड़ी वार में मेकअप सेकअप थे। शादी मिली सुबुह जो आख़िर ॿिनी मुंहुं धोतो ॾिसनि त भेण घोट जो मुंहुं बि तए जो हेठो पासो तो कुंवार जो मुंहुं बि हो, राति में तो मेकअप लॻल चमके पई, कुंवार पेॾे पुॼो घोट जे मुंहुं में हू पेॾे पुॼो हुजे पियो आहे त तूं बि वो चए तो तू भी टेढ़ो, तू भी अड़ो। ये शैतान जो धोखो ही है, दुनिया असांखे ईअं थो चमकाए। तॾहिं त अल्लाह फरमायो ओ इंसानो, ओ आदम जी औलादो ॿुधो, अलम अहद इलैकुम या बनी आदम अल्लाह तअबुदु शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन।
एक जायते भी जायते अल्लाह बार बार कुरान में फरमाओ या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़ा वला तत्तबिऊ खुतुवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। ये शैतान खुल्लम खुला दुश्मन तव इन्हीं जे डटन ते नाच जो इन्हीं जे कढ़ न लग जो अखियों बंद करे मां अल्लाह जे हुक्म खे मंजो मुझे मुस्तफा जे हुक्म खे मंजो। बार कुरान में लेकिन अवल तो दुनिया की जहान के तो समझो अल्लाह तुझे इते दुनिया जान इन्हीं जो नालो अथव तो पंहिंजी मर्ज़ी ते न हलो अल्लाह नबी जी मर्ज़ी ते हलो इहो मोमिन। बाक़ी जेको चवे तो मुंहिंजी दुनिया जन्नत बणिजे तो काफ़िर बणिजी वञे। जन्नत जो माना छा पंहिंजी मर्ज़ी ते हलण। जन्नती जन्नत में पंहिंजी मर्ज़ी ते हूंदो जेको घुरंदो मिलंदो ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ी जी गुज़ारींदो जन्नती। इससे जो साहबा किराम जन मुझे हुजूर से ये फरमायो तो अंसार साहबा अर्ज कर लगा सही भला जन्नत में जेकने जन्नती सही पर अल्लाह का ये दरख्वास्त घुरे तो मुझे दिल घुरे थी तो ज़मीन थे वरी पोख थे सही पो वह जन्नत में पोख भी थी अंसार साहबा यो कम कंदा छा जो पोखी राखी जो पोखी राखी कंदड़ के पोख पसंद ईंदी आहे। फसल पोख या शे उनके पसंद ईंदी आहे। तो अंसार साहब इहो सवाल कयो साईं भला पोइ जेकॾहिं उहो घुरे त पोइ जन्नती भला उहो पोख बि उते थींदसि जन्नत में। मुंहिंजे साईं मुस्कुराए करे फरमायो हाँ बस छड़ो दिल में ख्याल ईंदो जेकर पोख हुजे जेकर ज़मीन हुजे ख्याल आयो त ज़मीन थी वेंदी पोख पोखिजी वेंदी लबारा थी वेंदा कटिजी वेंदो सभु ॾिसी करे पंहिंजो मज़ो उहो वठंदो जेको मुंहिंजे दिल में ख्याल आयो। ऐं मुंहिंजे साईं फरमायो थी सघे थो अनुसारो मता तव्हां इहा मुतालबो कयो छो त इहो पोख राखी तव्हां कंदा हो न। जन्नत न लो पंहिंजी मर्ज़ी में तूं असां दुनिया खे था चऊं जन्नत बणिजे हाणे दुनिया जन्नत थींदी माना वरी कुरान जो तफसीर जो समझल ना है कुरान जो इल्म जो कोने वो चवंदासीं भई जेको नेक बणिजी वेंदो उनजी दुनिया जन्नत बणिजी वेंदी आहे। चरिया भेण कंहिं तोखे सम्झायो दुनिया जन्नत बणिजी वेंदो उनजे लाइ दुनिया तुंहिंजे लाइ क़ैद खानो आहे। मुसलमानो पंहिंजी मर्ज़ी खे अल्लाह ऐं नबी जे मर्ज़ी जे हवाले करण चओ इहो तो दुनिया जे अंदर मोमिन जी ज़िंदगी। एक दफ़ो मुझे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत में साहबा बैठा मेरे मन ख्याल हिकिड़ो साहबी आहे तौरात थो पढ़े तौरात ही वो आसमानी किताब है जो हज़रत मूसा ते नाज़िल थियो उन साहबी जो तवज्जो ही न हो तो हुजूर ॾिसी करे नाराज़ थी विया आहिनि पर हज़रत उमर जी नज़र पइजी वई हुजूर जे चेहरे ॾांहुं। साहबी तौरात हज़रत मूसा ते जेको नाज़िल थियो आहे आसमानी किताब साहबी पढ़े तो हुजूर त परेशान थी विया आहिनि हुजूर गुस्से में अची विया आहिनि। नज़र कंहिंजी पइजी वई हज़रत उमर जी सम्झ जाए ॻाल्हि खे मां ईअं सम्झां थो थी सघे थो साहबा त ॿिया बि वेठा पर हज़रत उमर जी नज़र छो पइजी वई पहिरियां मुझे अंदाजो यो आ ते बी हदीस में लफ्ज़ अचन त मजलिस में सहाबा जन हुजूर जी मजलिस में वेंदा त अबू बकर उमर से जे वेहण जो अंदाज बेन सहाबा का जुदा हूंदो। बात पई वरा थोड़ो तवज्जो भी अथव या ईअं एक सजे गोठ में आया हो थोड़ा इहो तो मांखे दिल में दुख आ हेॾो गोठा कुरान जी मजलिस में माण्हू ही आया आहिनि पर जेके आया हो उहे त सम्झो हुजूर जी मजलिस में सहाबा वेंदा पर अबू बकर उमर जे वेहण जो अंदाज बेन सहाबा का जुदा हो। वरी हुजूर जे साम्हूं जे सहाबा वेंदा हा ना
तो मुझे हुजूर जिन्हें सहाबा ने निहारींदा हा तो मुझे हुजूर जो निहारण ऐं ॾिसण जेको ॿियनि सहाबा ॾे हो उन खां अबू बकर उमर ना कुछ मुख्तलिफ हूंदो हो। कीअं अबू बकर उमर हुजूर जे मजलिस में की वेंदा अवा ॾिसो तव्हां वेठा हो पोइ तव्हां मां को माण्हू करे करे कंदे सॼे पासे करे थो ॾिसे थो करे खॿे ॾिसे थो करे होॾे साहब किराम भी कम पियो तो को ख्याल थियो त हेॾे ॾिठो करे ख्याल थियो त हेॾे ॾिठो पर हुजूर जी मजलिस में जॾहिं अबू बकर उमर से वेंदा हा पोइ मजलिस कलाक हले ॿ कलाक हले जेतिरो बि हले पर अबू बकर उमर जो अंदाज़ छा हूंदो पंहिंजे चेहरे के पंहिंजे अखियुनि के हुजूर जे चेहरे ॾांहुं ॼमाए करे पंहिंजे अख के भी हेॾे होॾे न कंदा हा पूरो वक्त मुझे हुजूर जे चेहरे के ॾिसंदा रहंदा ऐं मुस्कुराईंदा रहंदा। हदीस मुबारक में लफ्ज़ आया ये अबू बकर उमर जो मां विच में थोड़ो अंदाज ॿुधायां मजलिस जो कि हदीस में साहबा फरमायो अबू बकर उमर जिन्हें हुजूर जी मजलिस में वेंदा काना यंजुरानी इलैहि व यतबस्समाने अबू बकर उमर पंहिंजे चेहरे के हुजूर जे चेहरे ॾांहुं जमाए करे पंहिंजनि अखियुनि खे हुजूर जे चेहरे ॾांहुं निहारे ऐं जमाए करे काना यंजुरानी इलैहि व यतबस्समाने ॾिसंदा भी रहंदा हा त मुस्कुराईंदा भी रहंदा हा केतिरो वक्त भी मजलिस हले अबू बकर ऐं उमर जो अंदाज इहो हूंदो हो। अबू बकर उमर ऐं हुजूर जो अंदाज जहिड़ी सो मां तव्हांखे वाज़ कयां थो करे हिननि खे ॾिसां करे हेॾे ॾिसां करे हेॾे ॾिसां हेॾे ॾिसां इहे मुंहिंजा इमामुल अंबिया पंहिंजनि सहाबा जी मजलिस में पंहिंजी निगाह मुबारक के मुंहिंजा साईं घुमाईंदा कॾहिं हिन सहाबा खे ॾिठऊं कॾहिं हिन खे ॾिठऊं कॾहिं हिन खे ॾिठऊं पर मुंहिंजा इमामुल अंबिया ॾिसंदे ॾिसंदे जॾहिं अबू बकर जे चेहरे ते नज़र पवंदी के हदीस में लफ्ज़ आया काना यंजुरु इलैहि व यतबस्समु हुजूर अबू बकर जे चेहरे ॾांहुं पंहिंजे चेहरे के हिक जाइ ते बिहारे करे कुछ वक्त अबू बकर के ॾिसंदा रहंदा ऐं मुंहिंजा साईं मुस्कुराईंदा रहंदा वरी पंहिंजे चेहरे के घुमाईंदे घुमाईंदे जॾहिं उमर ते नज़र पइजी वेंदी काना यंजुरु इलैहि व यतबस्समु हुजूर कुछ वक्त पंहिंजे चेहरे के उमर जे चेहरे ॾांहुं जमाए करे हिक जाइ ते बिहारे करे हुजूर ॾिसंदा भी रहंदा मुस्कुराईंदा भी रहंदा तो चूंकि अबू बकर उमर जी निगाह सदाई हुजूर जे चेहरे ने हूंदी न उमर जी नज़र पहिरियां पइजी हुजूर त नाराज़ थी विया हिन सहाबी जे पण जे करे हुजूर त परेशान थी विया हाणे हुजूर जी परेशानी की ख़त्म थिया तवज्जो आहे हाँ बस ख्याल शरीफ आए था कि दिल विदर गाल कया ना तो हुजूर का भी गुस्सो हले वने दिल वणदड़ जेके तू असा चवंदा वदा मेरी कान का ते एड़ी गाल कयो वदा इन जी परेशानी ते खत्म थे तू असा वरी छा करना और टोना हणदा मेरी खिलायूं से भोग हणाऊं मेरी खिलायूं से हाने दबा भोगन टोड़न जी भी जरूरत करे हाने वरी मोबाइल भरी पर मस्करन चार चार पंज पंज छह चार सभी जो गुथ मोबाइल ते लगे पिया मस्करो हले तो टहटा लगे पिया खिलखिल लगे पिया टहटा लगे पिया अरे है मुसलमान छा तो असा के यहूद दई छडियो छा शैतान असा के बोलाए छडियो टहटा लगे पिया खिलखिला लगे पिया अब आई आए कर ताज गोट में एड़ा कोने मोबाइल वाला मासा जे मस्करा भरल ना हो जन हाँ बिल्कुल नबी जे हुक्म जे सिद्धो खिलाफ नबी जे हुक्म जे सिद्धो खिलाफ
मुझे साईं ते ही फरमायो मुझे ते इमामुल अंबिया जा लफ्ज़ बुधो जिह नबी ते कलमा पढ़ो थव ओ मुसलमानो बुधो मुझे साईं फरमायो वला तकसुरिज़्ज़िहक फ़इन्ना कसरतज़्ज़िहके तुमीतुल क़ल्ब। मुझे साईं फरमायो मुझा उम्मतो बुधो घणो न खिलो मां नबी चवां थो जरे तव्हां घणो खिलंदो अंदरियां अंदरियां मुर्दा बणबा वेंदो तव्हां घणो खिलंदो अंदरियां मुर्दा बणजी वेंदो बज़ाहिर में त ज़िंदा नज़र ईंदो पर तव्हां अंदरियां मुर्दा बणजी वेंदो। मुर्दे खे केॾो क़ुरान ॿुधाए मुर्दो क़ुरान कोन ॿुधी सघंदो मुर्दे खे केॾो नबी जो फरमान ॿुधाए मुर्दो कोन ॿुधी सघंदो। वाह मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजे सम्झाइण त क़ुर्बान वञा। मुंहिंजे साईं फरमो जॾहिं तव्हां में खिलण जी बीमारी घणी अची वेंदी मां नबी चवां थो तव्हां मुर्दा बणजी वेंदो। जॾहिं मुर्दा बणजी वञो सॼो ॾींहुं मौलवी वेठो वाइज़ करे सॼो ॾींहुं वेठा क़ुरान ॿुधायो चओ मुर्दनि ते क़ुरान असर कोन्हे कंदो चओ मुर्दो क़ुरान नथो ॿुधी सघे। मूंखे ॿुधाए रोज़ जलसा को फ़र्क़ु पए थो सच्ची ॿुधायो तो असां मुर्दा हूं या ज़िंदा हूं तो असां पंहिंजो पाण जाइज़ो वठो नबी जी ॻाल्हि सच्ची आहे कि न आहे। इहो मोबाइल हलाए वरी मस्तु ख़राब थो करे वरी शैतान अञा मोबाइल ताईं बि छड़ो महदूद न रखी असांखे हली हली शैतान वरी अहिड़ा वरी हिकिड़ा ॿोली बि मस्ख़रा ठाही वरी सी बाग पई वारा चवंदा यार फलानो तो मस्ख़रो घुराए जाए वरी अल्लाह जो घर क़ुरान साम्हूं आहे भोग टका टा 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 अड़े न घुराईंदड़नि खे शर्म न ॻाल्हाईंदड़ खे शर्म सिद्धो नबी जो फरमान आहे हिक हदीस अरे जेको सिद्धो हुज़ूर जी हदीस जी मुखालफ़त करे तव्हां मुवई तो तव्हां मुसलमान हो। मुझे साईं जा सिधा लफ्ज़ केड़ा कदो बी हदीस मुबारक में मुझे साईं फरमायो मुसलमानो सिद्धो तो चवां अंदरियां मुर्दा बणजी वयाऊं हाणे मुर्दनि के क़ुरान ॿुधण में न ईंदो मुर्दनि के नबी जो फरमान ॿुधण में न ईंदो। अल्लाह जो कसम अंदरियां मुर्दा बणजी वयाऊं। मुझे त नबी ईअं फरमायो ओ मुंहिंजा उम्मतियो रो ओ मुंहिंजा उम्मतियो घणो रो जंहिं रोइण जे करे मुझे उम्मती जी अख मां हिकु कतरो भी पानी जो आयो मां नबी चवां तो उन अख ते जहन्नम जी बाहि हराम थी वई हता के मुझे नबी जा लफ्ज़ ॿुधो मुझे साईं ईअं भी फरमायो पर जे तहां जो दिलियूं सख्त थी वियो तहां के रोइण नथो अचे मां नबी चवां थो पोइ भी ज़ोर सां रोइण जो नमूनो बणायो ताकि अल्लाह राज़ी थी पएव। नवा नवा नौजवान छोरा अछर असांजे बुजुर्ग वजह सॼी ज़िंदगी नेकी कयो अमल कयूं अॼोका छोरन हाणे असांजे उन्हनि पोड़नि बुजुर्गनि जे ईमान खे बि तबाह करे छॾियो। जिन बुजुर्गनि जूं सोबतूं वरितियूं उन्हनि जा हथ धोराया उन्हनि जी ज़ियारतूं कयूं अड़े अहिड़ो फितने जो दौरो अची वियो जे अहिड़ा छोरा पैदा थी पिया जो अॼु उन्हनि पोड़नि वीचारनि जो आख़िरी उमिरि में उनका दीन ख़तम था कनि। वो पूरा बेचारा बीठा टहक जे मथा टहक पिछाड़ी उम्र में इनकी जिंदगी बर्बाद कर तो हज़रत उमर फरमाया था हुजूर की जो परेशानी आत दिल विंदर की क्या गाल समझाई करना ना तो असां वट छा तरीको है एक एक विक विक ते नबी जी खिलाफ ताला नबी जा गद्दार एक विक विक ते गद्दार कोई के का हक चवण वारो कोन्हे खुलम खुला नबी जी सुन्नतन जे खिलाफ थींदो तो वञे कुरान जे खिलाफ थींदो। हज़रत उमर फरमायो हाणे छा अहिड़ी ॻाल्हि कयां न ठीक है। हज़रत उमर ये फौरन अतियाती जी सूरत ठाही अतियात में वेंदो न माण्हू
चुदी वेहण जो अदब जो तरीक़ो अते हथ जी शक्ल ठाए ये हथ रखी करे इना हजरत उमर मुझे हुजूर जे चेहरे ना निहारींदा भी रहन ता हेरा ज़बान सा पढ़न शुरू कया रज़ीतु बिल्लाहि रब्बा व बिल इस्लामी दीना व बि मुहम्मदिन नबिया। वरी हजरत उमर पढ़ी रहे आहिनि रज़ीतु बिल्लाहि रब्बन व बिल इस्लामी दीनन व बि मुहम्मदिन नबिया। मां पंहिंजे अल्लाह का राज़ियां रब हुजण में, मां पंहिंजे दीन का राज़ियां इस्लाम हुजण में, मां पंहिंजे मुस्तफ़ा मोहम्मद करीम का राज़ियां नबी हुजण में। बार बार पढ़ी रहिया आहिनि रज़ीतु बिल्लाहि रब्बा व बिल इस्लामी दीना व बि मुहम्मदिन नबिया। पढ़दे पढ़दे हजरत उमर ॾिठो हुजूर जे चेहरे मां गुस्सो खत्म थी वियो, हुजूर जो चेहरो पंहिंजे प्यार जे उन अंदाज में अची वियो। हजरत उमर पढ़ण के बंद कयो। मुझे मुस्तफ़ा बाद में ये लफ्ज़ फरमाया ऐ मुझा सहाबा ॿुधो इहो तौरात जे मूसा ते नाज़िल थियो, इहो तौरात जे नबी मूसा कलीमुल्लाह ते नाज़िल थियो। लौ कान मूसा हय्या लौ कान मूसा हय्यन मा वसिअहु इल्ला इत्तिबाई। ऐ मुझा साहब जेकने इहो तौरात जे मूसा कलीमुल्लाह ते नाज़िल थियो, अज जेकने मूसा कलीमुल्लाह उहो पान जिंदा हुजे हा तो उहो भी मुझो कुरान पढ़ी करे मां मोहम्मद करीम जी ताबेदारी करे हा। तौरात आसमानी किताब पढ़न ते हुजूर नाराज़ थे। इन कुरान जे अचण खां इन कुरान मजीद जे अचण खां पोइ त आसमानी किताब नबी ते नाज़िल त हुजूर तो उन ते भी नाराज़ थी रहिया तो असां चऊं था असां पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी मनपसंद जेके शइ वणे उहा कयो। आई ॻाल्हि सम्झ ले न ओ दीन जे कम में बीवी जेको वणे उहो कयो। हाय हाय शैतान जा भी यार जुदा जुदा तव। अबा एरे एरे माने ॾिसो एरे न ॾिसो हाजी साहब एरे माने ॾिसो शिकारी ॾिसो न अबा सेड़ फसाईंदो त वरी उनजा शिकार उनजो कोड़कियूं अलॻि हूंदसि, मच्छी फसाइणी अथसि वरी उहो जुदा अथसि, को गेरो को पखी और उनजी कोड़की वरी अलॻि आहे। हर एक जा वरी यार जुदा जुदा अथसि न, ही काथे फासबो ही काथे फासबो ही काथे फासबो। ही निमाज़ी आहे हाजी साहब आहे हिन जे लाइ उन जे लाइ वरी यार हिन जुदा ठाहियो आहे। पर ही मौली साहब आहे हिन ते जहिड़ो कहिड़ो यार त न उते वरी महिनत करे स्पेशल स्पेशल वरी यार वरी मौलियुनि खे बेदीन बनाइण जे लाइ। जो तव्हां ख़बर हुजे त मौलियुनि जो शैतान बि मौलवी हूंदो आहे। ये पक्की ॻाल्हि थो ॿुधायां कची ॾे अथव उन्हनि खे गुमराह करण जे लाइ वरी स्पेशल शैतान जेको हूंदो आहे न उहो स्पेशल यार स्पेशल शैतान उहो अची करे वरी उनखे गुमराह कंदो। ये जदो हिन तरीके सां थिड़दो हिनखे हिन तरीके सां थिड़िया, ये हिन तरीके सां थिड़दो हिनखे हिन तरीके सां थिड़िया तो असांखे दुश्मन आख़िर घड़ी ताईं न छॾींदो। आख़िर घड़ी ताईं मरण घड़ी ताईं दीन जे कमरे में की शैतान अची वियो असांजे दीन जा कम रुली विया तो पोइ वरी कॾहिं वरी को मौक़ो मिले न पोइ वरी ईअं पुछो जाए इहो मौज़ू त साईं असांजे निमाज़नि में शैतान कीअं अची वियो आहे, असांजे रोज़नि में शैतान कीअं आयो आहे, ज़कातनि में शैतान कीअं आयो आहे त मां तोखे ॿुधाईंदुमि त कीअं अची वियो आहे। जेके दीनदार आहिनि उन्हनि ॾे कीअं अची वियो। इमाम अहमद बिन हंबल सब रहमतुल्लाह अलैह पूरी दुनिया जा मुसलमान अरब अजब सब जा सब दुनिया जा मुसलमान चार इमाम जिन जी इल्म ते
ये पूरी दुनिया जा मुसलमान पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहा है चैन इमामन जे इल्म ते इमाम अबू हनीफा इमाम मालिक इमाम शाफी इमाम अहमद हाणे मूंखे ॿुधाए त इमाम अहमद बिन हंबल ये केॾी शख़्सियत हूंदो आहे उन में आम कंहिं मौलवी उनके मुकाबले में अची सके मां तोखे चयुमि त पूरी दुनिया जा मुसलमान भले काफ़िर मुल्कनि में मुसलमान रहनि था पर हू जो पंहिंजी ज़िंदगी इस्लामी गुज़ारनि था त इन चैन जे इल्म ते जंहिंमां हिकु इमाम अहमद हाणे अंदाज़ कई मथिया अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जेको तव्हां ॿुधो न पीरवान पीर उहो भी नमाज रोज़ो ज़कात नफिल इबादत विलायत हर पूरी ज़िंदगी इमाम अहमद बिन हंबल जो मुक़ल्लिद हो इमाम अहमद बिन हंबल जे इल्म ते हलंदो हो पीरान पीर भी हाणे ॻाल्हि सम्झ आई इहो छा हूंदो इमाम अहमद बिन हंबल आखिरी वफात जो वक्त आ एना शागिर्द वेठा आहिनि एना शागिर्द पढ़ी रहिया आहिनि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह छो तो हुकुम आ वली सो हिकिड़ो को माण्हू मौत जे वेझो आहे मुंहिंजो हुज़ूर फरमायो उन वक्त में तव्हां कलमो पढ़ो ॾाढियां पढ़ो जंहिं ॿुधण में अचेसि तो तहां जे ॿुधण खे ॾिसी करे मन उहो भी पढ़े कलमो लेकिन उनके चोस ना अदा या अदी अदी कलमत पढ़े ला इलाहा इल्लल्लाह ना इन है बचड़ों जे मथो भी करे ॾाढियां पढ़णो आहे जे ॿुधे ॿुधंदो तुंहिंजी ज़बान मां कलमे जो लफ़्ज़ निकिरंदो पोइ जॾहिं कलमे जो लफ़्ज़ निकितो उनजी ज़बान मां कहिड़ो भी माण्हू वफ़ात जे वक़्त में वे जो कुरान जी मजलिस के मरहूमा औरत जी वफ़ात ते पर यह है तो दर्द ज़े जंहिंखे तो असां डिलीवरी चवंदा आहियूं या वेम चवंदा आहियूं उन में जेकर कंहिं औरत जी वफ़ात थिए थी तो उनके शहादत मिलियल या मरहूमा कमाए वरी पोयां ही कुरान जी मजलिस कुरान जी दुआऊं तो जेकरे वो मरण जे वक्त में जेकरे को कलमो पढ़े तो हदीस में लफ्ज़ आया मुझे साईं फरमायो मन काना आखिरो कलामी मन काना आखिरो कलामी ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे साईं फरमा वफात के वक्त में जी ज़बान मां बिल्कुल आखिर में जो को लफ्ज़ निकतो उन्हीं लफ्ज़ का बाद में कोई ब्यो कोई लफ्ज़ न गलाए बिल्कुल आखिर वक्त में उन्हीं लफ्ज़ गलायन का बाद में उन्हीं जो रूह परवास करे वो फरमायो आखिर वक्त में जी ज़बान मां मुझे साईं फरमाई ही लफ्ज़ निकता ला इलाहा इल्लल्लाह मुझे साईं फरमो दाखिलल जन्नह इहो जन्नत में दाखिल थी वियो अब मुझे साईं ही भी फरमाए सकेन पिया यदखुलुल जन्नह मौलवी ने लफ्ज़ के समझी सकेन मुझे साईं ही भी समझाए सकेन पिया ना तो जन्नत में वेंदो जन्नत में दाखिल थींदो न पर मुझे सही पक दिया छा दिया नहीं पक्का इते जो दखल जो लफ्ज़ आयो ना इन जी माना है माजी इन्हीं करे गलायो सीगो लफ्ज़ पक्का माना दखलल जन्नह इहो जन्नत में दाखिल थी वियो पक्की ठक्की गाला मन नबी चवा तो ते करे मुसलमानों जिन शख्स जे लाए बुधो के आखिरी वफात जे वक्त में उनकी ज़बान मां कलमे जा लफ्ज़ आया तहां के चवाओ तो समझी छड़ियो इहो जन्नती माण्हू तव के माण्हू वरी असां वरी पोइ भी तबसरो कंदा तव माशाअल्लाह जॾहिं शैतान मथो कब्ज़ो कंदो आहे न शैतान जॾहिं कब्ज़ो कंदो आहे पोइ वरी पहिरों हरकत ये कंदो आहे त हर हिकु मुफ़्ती बणाईंदो आहे मोर लफ़्ज़ तव्हां सम्झी बि कोन सघंदो अलाए जा भले पोइ खणी कुल वाला जी माना बि न अचेसि न चवंदो मां मुफ़्ती पायां
मेरे कलमो पूरो पढ़ी न सके मां मुफ्ती सर मौलवी साहब तो कहिड़ी खबर नहीं है जे तुझे अरे बाबा इं हाजी साहब या भोतार साहब वडेरा साहब इं नहीं अरे काॾो नवा मौलवी पैदा थियो शैतान जॾहिं पूरो कब्ज़ो कंदो आहे न पोइ हर के पहिरों मुफ्ती बनाईंदो अथव मुफ्ती माना ॼट मुफ्ती मतलब सभिनी मुफ्ती जेके आलिम वाक्य न हुनखे विझो त शैतान बणायो ॼट मुफ्ती जमाई ते वेठा था पे इमाम हे मौलवी साहब चो कई हे मौलवी साहब चो कई हे मौलवी साहब चो कई मौलवी साहब वरी मस्जिद में वेही वरी सियासी तो गालियों करे सियासत वरी दीन में वरी अल्लाह के घर में अरे ये पान मुफ्ती इन जो पी भी मुफ्ती इन तो चे जो शैतान मुफ्ती जे इनके जे मुफ्ती बनायो वो नमाज पया तो पढ़े वो आलिमा हाने उन्हीं के तो चे तू वरी मस्जिद में ही तो गलाए तू वरी मस्जिद में ही तो गलाए अरे हु आलिमा भेणा जट जा पुत्र शैतान जे पेरो हमलो कंदो आ त माण्हुनि खे सभिनी खे मुफ्ती बनाए ॾींदो अल्लाह आराम करे छा हाल थी कोई पासो न छड़ियो थई पोइ जेकर को माण्हू आखिर वक्त में भी कलमो पढ़ी न आखिर कलमो पढ़े पोइ छा चवनि साईं अची वेंदा हा त कहिड़ो मरी वियो फिलानो हा ॿियो माण्हू चवंदुसि अदा हूं त आखिर वक्त में यार कलमा पढ़ंदो वेंदो अरे खबर है हेड़ो शुरू कर जिंदगी जा सब ऐब अरे हुजूर फरमायो जी वफा जे वक्त में कलमो तो बड़े तो जन्नती आ ई वरे पोया वरे मुफ्ती साहब वरी शुरू थियो हेड़ो इमाम अहमद बिन हंबल आखिरी वफा जो ये मत को बुधाया न छड़ी दो शैतान आखिरी घड़ी ताईं अरे तो असांखे नमाज में नथो छॾे तक़रीर में नथो छॾे वाइदनि जलसन में जलसन जो इश्तिहार तो लिखूं उन वक्त में भी शैतान असांखे बुलाए थो खुदा जो कसम ज़ुल्म थियो कदम हिकु इंच भी असांखां परे नथो थिए वाइद क़ुरान त पर शैतान उते वेठो आहे जे साईं वरमो त नमाज में भी अची करे पासे में बीठो आहे शैतान नमाज़ी जे पो हदीस तव पो अची ॿियो न पवंदोसि न ही चवंदो अची करे पासे में बीह करे मुंहिंजे साईं फरमायो उज़कुर क़ज़ा मुंहिंजे साईं फरमायो भई हो ज़ालिम अची पासे में बीहंदुसि ऐं अची इहे लफ़्ज़ चवंदुसि तव्हां चवंदुसि असांखे ॿुधण में न आया आहिनि उहो ज़ालिम हू अहिड़ो ॿुधाईंदो आहे जो कन्ननि खे न ॿुधाईंदो आहे दिलि सां ॿुधाईंदो आहे अब ही जेको मां तव्हां सां ॻाल्हायां थो तव्हांजे कन था ॿुधनि न हुनखे वरी अलाह अहिड़ी ताक़त ॾिनी आहे असां त कन्ननि खे ॿुधाईंदा आहियूं तॾहिं चवंदा आहियूं जेको परे वारो माण्हू आहे अदा पोइ बि अदा हाणे स्पीकर रखूं त परे वारो ॿुधो न छो कन सां ॿुधो न ही वरी नामराद दिलि सां ॿुधाईंदो अथव इहा ॻाल्हि किथे आई मुझे साईं फरमायो यजरी अशैतान यजरी मिनल इंसान मजरद दम में औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे साईं फरमायो जी तहां जे जिस्म जे रगन में माने जिस्म जे रगन में वजूद जे ज़र्रे ज़र्रे जिस्म जे रगन में जिस्म जे ज़र्रे ज़र्रे में मुझे साईं फरमायो जी तहां जे रत हलदी आ तहां जो खून हलदो आ मुझे साईं फरमायो उन रत सां गरजी करे शैतान तहां जे जिस्म जे अंदर खेडंदो आ माज़ी अजी पीदो उसकुर कज़ा फलानो त कम याद कर तुझो पानी हलदो पियो आ खबर न है बारो न भरजी वयो हो जई पहली माता तुझो फलानो मानो इंतजार कंदो हो जई यार फलाने का त अज पैसा वठना अज यार फलाने सा त अंजाम रखल हो अज तो फलानो कम करणो हो उज़कुर कज़ा मुझे साईं फरमायो शैतान पे ये चवंदोसि एस ताईं न छॾींदोसि जेतिरे ताईं नमाज़ न विञाईंदोसि जेकर हूंदो पको
दीनदार हुजूर जी एक सुन्नत के भी न तो छे पक्को सुन्नत जो ताबेदार आ तो यो धूड़ पाइंदड़ पे चौंदो पर मुझे नमाज ते असर यो जालिम जरो भी न कंदो पर ही वो शख्स उन्हीं शख्स जी नमाज जी जिंदगी हुजूर जी सुन्नत के मुताबिक वरना नमाज में न छे